अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाकु आहियो? असांजो सिलसिलो हली रहियो हुयो सिंधी लेक्चरर जे इंटरव्यू में जेके सुवाल पुछा वञनि था उहे कहिड़ा सुवाल आहिनि। इन सिलसिले में हीउ जेको आहे इंटरव्यू नंबर 11 जेको आहे अॼु असां ॾिसंदासीं त इन इंटरव्यू में कहिड़ा कहिड़ा सुवाल पुछा विया। ठीकु आहे, हीअ मूंखे सोशल मीडिया ते जहिड़ी कंडीशन में मिलनि पिया, मां उन ई मतिलबु उन ई जेको आहे लिखत में तव्हांजे आॾो पेश करे रहियो आहियां ऐं ईंदड़ वक़्त जे लाइ हीअ हिकिड़े क़िस्म जी मां उन्हनि सवालनि खे बि महफ़ूज़ करे रहियो आहियां। ऐं शुरू करण खां पहिरियां गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो त काइंडली हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, सवाल शुरू था कयूं असां। पहिरियां त सवाल कयो वियो त पंहिंजो तारीफ़ करायो, यानी इन जे लाइ चयो वियो। उनखां पोइ प्रोली ऐं ॻुझारत में कहिड़ो फ़र्क़ु आहे, इहो बि सुवाल ॾाढो रिपीट थियो आहे। इनखे बि जेकर तव्हांजो इंटरव्यू वग़ैरह आहे त इनखे प्रिपेयर कयो सुठे नमूने सां, प्रोली ऐं ॻुझारत में कहिड़ो फ़र्क़ु आहे। उनखां पोइ शाह साहब मोर जो ज़िकिर, नांग जो ज़िकिर ऐं हंज पखी जो ज़िकिर कहिड़नि सुरनि में कयो आहे। अच्छा, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुरनि बाबति हिकिड़ी मुंहिंजे यूट्यूब चैनल ते ई ॾाढा काफ़ी माना 2-3 लेक्चर पिया आहिनि, जंहिंमां शाह साहब जा सुर तव्हांजा घणा जेके आहिनि, कहिड़ो ज़िकिर कहिड़े सुर में थियलु आहे या कहिड़े सुर में छा जो ज़िकिर थियलु आहे, त इन्हनि ते मां तव्हांखे जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई लिखी करे इमरान अली मीराणी लिखंदव त अची वेंदो, तव्हांजे यूट्यूब चैनल ते सर्च कंदव त। उनखां पोइ पुछो वियो त सुर कारायल मां को बैत ॿुधायो। 5 नंबर ते पुछा कई हुई त वणजारनि जो ज़िकिर कहिड़े सुर में आहे। हीअ बि तव्हांखे उते ख़बर पइजी वेंदी उन मुंहिंजे वीडियो में। 6 नंबर ते पुछा कई हुई त जोगियुनि जो ज़िकिर कहिड़े सुर में आहे। इहो बि ॾाढो आम टॉपिक सुवालु हुयो। 7 नंबर ते कृष्ण चंद्र जो को नाविल ॿुधायो। उन कैंडिडेट खां पुछा कई हुई कृष्ण चंद्र जो को नाविल बाबति त ॿुधायो। पोइ गद्दार नाविल जो तर्जुमो कंहिं कयो, इहो बि पुछा कई हुई। गद्दार नाविल जो पसे मंज़र ॿुधायो। हाणे हिन में माना गद्दार नाविल जी जेको आहे कहिड़े पसे मंज़र में लिखियलु आहे, कीअं कहाणी आहे, कुझु तव्हांखे उहो जेको आहे ॿुधाइणो हुयो। 10 नंबर ते सुवालु कयो वियो त हरी मोटवाणी जा के किताब ॿुधायो। अच्छा, हीअ 2 दफ़ा लिखी वियो मां। 11 नंबर ते मकालतुल हिकमत जेको आहे किताब जो मौज़ू ऐं लेखक ॿुधायो। इहो बि जेको आहे मशहूरु किताबु आहे। 12 नंबर ते सुवालु कयो वियो त नसरी नज़म ऐं आज़ादु नज़म में फ़र्क़ु ॿुधायो। हीअ जेको सुवालु आहे इहो बि रिपीट थिए थो पियो, नसरी नज़म ऐं आज़ादु नज़म में फ़र्क़ु जेको आहे, इनखे बि सुठे नमूने सां तव्हां तयारु करे छॾियो। 13 नंबर ते सुवालु पुछियो वियो अर्नेस्ट ट्रंप जो सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति नज़रियो ॿुधायो। हाणे ही 2-3 नज़रिया आहिनि जेके ॾाढा अहम आहिनि। डॉक्टर सिराज जो आहे, ग़ुलाम अली अलाना जो आहे, अर्नेस्ट ट्रंप जो आहे ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच जो आहे, सिराजुल हक़ मेमण जो आहे। त इहे जेके बि नज़रिया आहिनि इहे तव्हां इन्हनि खे सुठे नमूने सां तयारु करे छॾियो। ॾाढा इन्हनि मां सुवाल तव्हां खां पुछिया वेंदा ऐं इन्हनि ते हिकिड़ो मुंहिंजो कलेक्टिवली हिकिड़ो वीडियो बि पियो आहे, सिंधी ॿोली जा बुण बुनियाद। इमरान अली मीराणी तव्हां लिखंदव त अची वेंदो, तव्हांजे यूट्यूब सर्च में अची वेंदो। 14 नंबर ते भेरूमल जो नज़रियो ॿुधायो। हाणे इहो बि तव्हांजो उतां मिली वेंदो। उनखां पोइ 15 नंबर ते सुवालु पुछियो वियो तहक़ीक़ जो पहिरियों किताबु कहिड़ो आहे। हीअ सुवाल बि रिपीट थियो आहे, अक्सर रिपीट थियो आहे। 16 नंबर ते पुछियो वियो त इल्मु उरूज़ जूं सिन्फ़ूं ॿुधायो। इहो बि सुवालु रिपीट थिए थो पियो ऐं इन कैंडिडेट खां डेमो न वरितो वियो। हीअ हुयो पंहिंजो इंटरव्यू नंबर 11। हिन खां पोइ असां इंटरव्यू नंबर 12 खे बि ॾिसंदासीं। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।